तुझे ख्याल में खान बहादुर साले के कोट ते हमले लाइ छो रोकियो आहे? असल में खान बहादुर बिजार खान सां ठहणु चाहे थो। खूनी कोट जे हमले जी सूरत में बिजार खान सब कुछ उन जे तरफ़ा खां समझंदो, इन जे करे उन साले खे रोके रखियो आहे। पर बिजार खान सां ठाह जी सूरत में खान बहादुर वधीक मज़बूत थी वेंदो ऐं पोइ राज जी परवाह घटि कंदो। हिन वक़्तु त राज उनजी ताक़त बरक़रार रखण लाइ मजबूर बनियल आहे। मल्हार असल में भोतारनि जे मिजाज जी तोखे ख़बर न आहे। मुंहिंजी अधु उमिरि खान बहादुर सां गॾु गुज़री आहे। ज़ाहिर आहे हुन नाम मुंहिंजी दिलि खटी थियण जा के कारण हूंदा। चवनि था त इहो खान बहादुर ॿियनि सरदारनि जी भेट में रहम दिल ऐं आदिल आहे। छॾ यार मल्हार, रहम दिल ऐं आदिल ज़ीनत सां कहिड़ो हुन इंसाफ़ कयो? उन जो मिसाल तो जे साम्हूं आहे मल्हार। अच्छा त तुंहिंजो हुन खां ख़फ़ा थियण जो सबबु ज़ीनत सां नाइंसाफ़ी आहे? तूं ईअं चई सघे थो, पर हिन खां अलावा बि खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे खान बहादुर ॾांहुं मूंखे नफ़रत थी आहे। पर तूं हुनखे हिन ॻाल्हि जी भुणक पवण न ॾिजां त अंदरूनी तौर तूं हुन खां मुखालिफ़ आहीं, जीअं तोखे हुनजी हर चाल ते नज़र रखण में आसानी थिए। मल्हार तूं ॾिस जाए, खान बहादुर बिजार खान जे ठाह खां पोइ साले जे मथां ॾुखिया ॾींहं ईंदई। कंहिं सौदे जे बग़ैर इहो बिजार खान साले जे पीउ खे आज़ादु कोन कंदो।